मीरपुर खास मां रिपोर्ट कर रहियो आहे शहबाज अली लगारी। मीरपुर खास जे हरसन गवर्नमेंट हाई स्कूल में मुक़रर हेड मिस शाज़िया शफ़ीक ख़िलाफ़ ज़िले के मर्द ऐं औरत उस्तादनि सख़्त एहतजाज किया है। उस्तादनि इल्ज़ाम दियो है त हेड मिस पारां फीमेल टीचर इकरा लोधी ते मुबैना ज़हनी तशद्दुद कयो वियो ऐं उनजा मौतमार धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं आहिनि। उन वाक़े ख़िलाफ़ उस्ताद तंज़ीम जे अॻुवाणनि आज़म हज़ारवी, शमसुद्दीन पंवर ऐं ॿियनि जुमन लगारी जी अॻुवाणी में स्कूल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज दौरान उस्तादनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं फौरी तौर ते हेड मिस खे उहिदे तां हटायो न वियो त ॿी सूरत में सुभाणे खां मीरपुर ख़ास ज़िले जे समूरनि स्कूलनि में एहतजाजी धरना ॾिना वेंदा। PTL अॻुवाण आज़म हज़ारवी चयो त उस्ताद पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि था ऐं अहिड़े रवैये सबबि तालीमी माहौल सख़्त मुतासिर थी रहियो आहे। हिन सिंध जे सूबाई वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी तालीम खां फौरी नोटिस वठी हेड मिस शाज़िया शफ़ीक खे बरतरफ़ करण जो मुतालबो कयो। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल हसन हाई स्कूल जे हेड मिस शाज़िया शफ़ीक सां राब्तो करे संदनि मौक़िफ़ मालूम करण जी कोशिश कई वई पर राब्तो थी न सघियो आहे।